नाज़रीन, सखर में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो केस नाजाबदारनि मथां दाख़िल कयो आहे, जॾहिं त डॉक्टरनि पारां शहीद जान मोहम्मद महर जी इब्तिदाई पोस्टमार्टम रिपोर्ट पिण जारी कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर इनायत भट्टी खां। जी इनायत, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, बदिया सखर शहर में नामालूम हथियार बंदन तरफां जो सीनियर साहब जान मोहम्मद महर के हमलो करे शहीद किया वियो हो, जंहिंखां पोइ मुसलसिल सहाफ़िन पारां धरना लगाया विया। अॼु सुबुह 11 वगे खां वठी 3 वगे धारे ताईं SSP ऑफिस आॾो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ धरणो लगायो वियो हो, जंहिंखां पोइ शहीद साहब जान मोहम्मद महर जो क़त्ल जो केस है संदसि वॾे भाउ जी फरियाद ते सखर जे C सेक्शन थाने ते दाख़िल कयो वियो आहे। ॿुधल केस में 9 जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो आहे। पुलिस छन ॼातल ऐं 3 अणॼातल मथां केस दाख़िल कयो आहे। केस में पुलिस ATC एक्ट तहत दाख़िल कयो आहे। ॿुधाईंदो त केस में जेके मुख्य जवाबदार आहिनि शेर मोहम्मद उर्फ शेरल, वलद मोहम्मद याकूब, नसीर वलद ताज मोहम्मद, कुर्बान वलद ताज मोहम्मद, रोशन वलद ताज मोहम्मद, गुलजार वलद शेर मोहम्मद, मीर मोहम्मद उर्फ मीरू वलद फकीर ज़ात जा सब मांझाणी महर आहिनि ऐं जेके शिकारपुर ज़िले जे नओं चेमन चक जा रहवासी आहिनि। केस दाख़िल थियण खां पोइ जवाबदार जी गिरफ़्तारी आहे उहा शो नथी सघी आहे। जवाबदार SSP सखर सिंगार मालिक चवण आहे त कुझु जवाबदार गिरफ़्तार किया विया आहिनि। ऐं मां ॿुधाईंदो आहियां त शहीद साहब जान मोहम्मद महर जी मेडिकल रिपोर्ट आहे उहा पिणु पधरी कई वई आहे। ऐं मेडिकल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त जान मोहम्मद महर खे 4 गोलियूं लॻियूं आहिनि, जंहिंमें 2 सीने में, 1 ॻिचीअ में, 1 बाज़ूअ में। शहीद साहब जान मोहम्मद जो जेको मौत आहे उहो साह जेका रग छिजी पई, उनजो खून घणो वहण जे करे मौत थियो आहे। ये डॉक्टरनि चवणु आहे। हिन जेका सूरत आहे सहाफ़िन में जेको दाव पकड़ियल आहे, जेके मुख्य जवाबदार आहिनि जंहिं दहशतगर्दी फैलाए विच शहर में हिकु सीनियर सहाफ़ी खे क़त्ल कयो आहे, उहे मुख्य जवाबदार पुलिस जी पकड़ में न अची सघिया आहिनि। जंहिंजे करे सहाफ़िन जो जेको एहतजाजी मुज़ाहिरो आहे उहो पिणु जारी आहे। न रुगो सखर पर पूरी सिंध ऐं पूरे पाकिस्तान जे सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे ॾुखारियल आहिनि। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।